अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट में मार्गला हिल्स नेशनल पार्क में कमर्शियल सरगर्मियुनि ऐं हाउसिंग सोसाइटी तोड़े चेयरमैन वाइल्ड लाइफ बोर्ड के हटाइण बाबति केस जी ॿुधणी थी आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा पारां सेक्रेटरी काबीना कामरान अली अफ़ज़ल ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस जो छो त अव्हां ख़िलाफ़ फ़र्दे जुर्म लागू कयूं, सच ॿुधायो त वाइल्ड लाइफ जे खाते जी नोटिफिकेशन पुठियां केरु आहे, कंहिंजे चवण ते नोटिफिकेशन जारी थियो। सेक्रेटरी काबीना जवाब ॾिनो त संदसि ॼाण में नाहे। चेयरमैन वाइल्ड लाइफ जी तब्दीली जा हुकुम वज़ीर आज़म जारी कया। चीफ जस्टिस जो त सेक्रेटरी काबीना भाउ खे बचाइण लाइ इल्ज़ाम वज़ीर आज़म ते लॻायो। चीफ जस्टिस खे क़त्ल जूं धमकियूं ॾियणियूं हुजनि त इज़हार राय जी आज़ादी अची वेंदी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट में मार्गिला हिल्स नेशनल पार्क में कमर्शियल सरगर्मियुनि ऐं हाउसिंग सोसाइटी तोड़े चेयरमैन वाइल्ड लाइफ बोर्ड खे हटाइण बाबति केस जी ॿुधणी थी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा पारां सेक्रेटरी काबीना कामरान अली अफ़ज़ल ते कावड़ जो इज़हार कयो। चीफ जस्टिस जो छो न अव्हां ते फ़र्दे जुर्म लागू कयूं, सच ॿुधायो त वाइल्ड लाइफ खाते नोटिफिकेशन पुठियां केरु आहे, कंहिंजे चवण ते नोटिफिकेशन जारी थियो।